मुंहिंजो पहिरियों जवाब खे इहो आहे त तुंहिंजो मटण हितां खां असांजे रस्ते खां आहे, कामारे शरीफ़ खां। इंशा अल्लाह अज़ीम अगरि मुंहं में किथे टकराइजी वियासीं, भले तोसां 10 गाॾियूं पुलिस जूं हुजनि, मुंहं में किथे यकीननि आऊं बि हिते हलां थो, कंहिं न कंहिं मोड़ ते पाण टकराइबासूं। हीअ पीर वारी ॾाढी झले थो ॾियां तोखे, कोहली जा पुट, मुंहिंजो जूतो लाइ तुंहिंजे मुंहं ते आऊं हणंदुसि ऐं तोखे पादर आऊं ठोकींदुसि, त तोखे ख़बर पए त कामारे जा पीर ऐं उन्हनि जी जमायत या उन्हनि जा हिमायती निंधड़का कोन आहिनि। अड़े ख़बीस लानती, तो वटि हो छा? तूं पंहिंजे मामे अली मर्दा शाह मरहूम जे पुछ में टंगियल हुए, गोबर मोहांडा, लिड मोहांडा। मूं कसम खयो आहे ऐं मूं ॾाढ़ी ते हथ रखियो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल अल्लाह। अगरि किथे बि तुंहिंजो ऐं मुंहिंजो टकराव थियो आम्हूं साम्हूं, छो जो मटी हितां असांजे घस खां थो, कराची जेको वेंदे तोरे ॾाढे मुराद अली शाह ॾांहुं, त मटींदे हितां खां। तो में एतिरी ज़रूरत आहे, तो में एतिरी ताक़त आहे जो तूं हुरनि खे ऐं गौसिया जमायत खे ऐं PTI वारनि खे ऐं जीलानी जमायत वारनि खे जूता हणंदे, तोखे जूता ही सूफ़ी पीर अली हुसैन शाह जीलानी हणंदो। ऐं मूं कसम खयो आहे ऐं आउं पंहिंजो कसम कॾहिं बि कोन तोड़ींदो आहियां। जॾहिं जूतनि जी ख़बर पुछणी अथई त पोइ अब्दुल सत्तार बचाणी खां पुछ, जेको मिनिस्टर बि हो ऐं MNA बि हो। सिविल अस्पताल टंडोलियार में ॻोठ वारनि सां नाजाइज़ कई, गले मां जले, पहिरियों थप्पड़ मूं आयोमांसि, पोइ मुंहिंजे पोयां 10 मोबाइलूं मोकिलियईं, पर पुलिस खे ज़रूरत कोन्हे जो सांगरा शरीफ़ जे हेठि रस्ते ते लही सघे। शाह साहिबु तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु आहे, हराम खाऊ। तो जेको हींअर वाड़ो खोलियो आहे जंहिंमें सरकारी नलका लॻा पिया आहिनि, उन्हनि पाइपनि जा तो शेड ठाराए, तो ऑस्ट्रेलियन ढगियूं ॿधियूं आहिनि, 100 खां मथे उते ढगियूं ॿधियल आहिनि। ग़रीबनि सां ज़ुल्म अली मर्दा शाह बि कयो, ग़रीबनि सां नाइंसाफ़ियूं अली मर्दा शाह बि कयूं, पर अॼु क़बर ते केरु कुल पढ़ण वारो बि कोन अथसि, पुट बि कोन था वञसि, आहे सी हिकिड़ो। तो में ज़रूरत पैदा की थी जो तूं असांजे मुरीदनि खे अरबाब जे हामियुनि ते ऐं हुरनि ते तूं हमला करीं। अरे तव्हां वटि हो छा? जेका बनी मरहूम हाजी अली मर्दा शाह वटि हुई, उहा बनी तव्हांजे अबे ॾाॾे जी कोन हुई, ताजपुर जे लिगारनि जी बनी हुई, नवाबनि जी। हुनजो मकादो हो, हू मरहूम मरी वियो, हुनजा पुट नशाई थी विया, उन्हनि जी प्रॉपर्टी तव्हां फॿाए विया। साईं हाजी मियां शाह मरहूम अला जन्नत नसीब करे, उहो कमदारी कंदो हो ऐं मैनेजर हो लिगारनि वटि। ऐं साईं जो जेको वालिद साहिबु हो अली मर्दा हाजी अली मर्दा शाह जो ॾाॾो, उहो मुंहिंजे पीउ वटि घोड़नि जो सैस हो, घोड़ा चारींदो हो ऐं पावड़ी सां लिड ॿुहारींदो हो। अवी पुश्ता पुश्त सैयद कोन आयो, अवी भगोड़ा आयो, भगोड़ा। को कच्छ मां भॻो, को किथां भॻो, अवी भगोड़ा आयो।
शाहज़ाद बाबू ज़बान छिके ॿाहिरि कढी छॾींदो साईं। ऐं अहिड़ा जूता हणंदो साईं जो तुंहिंजा अबा ॾाॾा बि यादि कंदा त सांगरे जा पीर उथिया आहिनि। तूं कंहिंजे ज़ोर ते कुॾी थो? तूं CM सिंध जे ज़ोर ते कुॾी थो या ज़रदारी जे ज़ोर ते कुॾी थो या ये बिल्लो राणी जेका आहे उन जे ज़ोर ते कुॾी थो? आईंदे अगरि तो को वीडियो में या मैसेज में तो ऐं तुंहिंजनि छाड़तनि ऐं कुतनि को अहिड़ो बयानु ॾिनो त ख़ुदाबंद जी ज़ात शाहिद आहे त मूंखे जंहिं वक़्तु जिते मौक़ो मिलियो उन्हनि खे उते वञी जूता हणींदुसि घरनि में। ऐं अञा बि तो जेकॾहिं घणो गंद कयो त ख़ुदा मूंखे माफ़ न करे हिकिड़ो दफ़ा खारोड़े मंझि अची इन बंगले में एंटर थी तोखे जूता हणी वेंदुसि। पोइ तोखे जेको मूं वारो ठुठियो जेको वढिणो आहे न ऐं तोखे तोहारनि हामियुनि खे उहो तई वॾे वञिजो। ख़बीस जी औलाद, लानती, कोल्ही, अॼु जी गुआंढी ख़बरदार तो कंहिंखे धमकी ॾिनी आहे। तुंहिंजो वधि में वधि अचण हिते पीरनि में थींदो आहे, साईं नूर मोहम्मद शाह जे औताक ते। ऐं हिते बि जूता हणी वेंदो साईं, पर कोशिशि कंदो त तोखे रोड ते हणां, दुनिया ॾिसे त हिकु उमिरि रसीदा माण्हू, हिकु पोढ़े माण्हू तोखे ललकार ॾिनी आहे त तोखे तलवार बि ॾेखारींदो। अड़े बेग़ैरत बेशरम, तूं ग़रीबनि खे धमकाईंदो? तूं पीर साहिब जी जमायत खे धमकाईंदो? तूं हिकिड़े थुॾे जो ख़र्च आहीं। बसि आउं सम्झां थो मुंहिंजो इहो चवणु तुंहिंजे लाइ काफ़ी आहे। उमेदु आहे त आईंदे तूं सुधरी वेंदे।